न्यू ईयर नाइट में छा आहे? मौसीक़ी हराम, शराब हराम, बेपर्दा औरतुनि जो छोकरनि जो नचण इहो हराम। हिकु तादाद आहे ओबाश नौजवाननि जी जेके मोटरसाइकिल मां साइलेंसर ई कढी छॾींदा आहिनि ऐं ख़ूब शोर मचाईंदा आहिनि। पोइ जदीद असले सां फायरिंग थींदी आहे, आतिशी बारूद वग़ैरह हलायो वेंदो आहे। इन में केतिरो ख़ौफ़ ऐं हिरास फैलिबो आहे, हुकूक आमा तलफ़ थींदा आहिनि। को ख़ैर जो पहलू कोन्हे इन में। इहो इवेंट आयो किथां आहे? उहे कम जेके बदकारी जे वेझो वठी वञनि था, उन्हनि कमनि जो केतिरो रुझान थींदो आहे हिन न्यू ईयर नाइट जे नाले ते, इहो पाण ॿुधायो। त ख़ुशी मल्हाइण जे लाइ गुनाह छो लाज़िम कया विया आहिनि, इहो ॿुधायो। मां तव्हांखे अर्ज़ु करे रहियो आहियां, मुंहिंजा नौजवान इस्लामी भाइरो, तव्हां ऐं असां हीअ सभु मिली करे कोशिश करियूं। कमिंग 31 ऑफ डिसंबर इंशा अल्लाहुल करीम असां पाण बि आका जी प्यारी उम्मत खे हिन गुनाहनि खां बचाईंदासीं। सिंधी सोशल मीडिया